सब्सक्राइब करें मेरे सिंधी ट्रैवलर चैनल को और साथ में लगे हुए बेल आइकॉन को क्लिक करें ताकि आप मेरी वीडियोस जल्द से जल्द हासिल कर सकें। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां यहाँ शुएब मोहम्मद ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी ट्रैवलर। सभु दोस्तनि खे मां पंहिंजे चैनल ते भली कार चवां थो ऐं साईं जन जो थोराईतो आहियां त उन्हनि मुंहिंजी वीडियोस खे लाइक कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तो अॼु मां जेको आहे स्पेशली पंहिंजे जेको मुंहिंजो चैनल आहे उहो त घुमण फिरण वारो आहे, टूरिज़म ते आहे टोटल। पर मां जल्दी हिकिड़ो क्विक अपडेट मुंहिंजे ज़हन में आयो, कुझु दोस्तनि मूंखां सवाल कयो त साईं तव्हां जेको आहे सिंध गवर्नमेंट जी जॉब्स जे हवाले सां जेको आहे तव्हां कुझु अपडेट असांखे ॾींदा रहो। पोइ मां सोचियुमि त जेको आहे जेका नॉलेज मूंखे आहे छो न दोस्तनि सां शेयर कयां। हूअं बि जेको आहे असांजा जेके दोस्त आहिनि उहे गवर्नमेंट जॉब्स जे लाइ काफ़ी परेशान रहंदा आहिनि, या त अक्सर बेशतर उन्हनि खे ख़बर ई न हूंदी आहे त उहा कटिंग कॾहिं आई आहे, एडवर्टाइज़मेंट थी या न थी आहे। ऐं अगरि उहा एडवर्टाइज़मेंट उन्हनि जे हथु लॻी बि वेंदी आहे त ॾाढो कंफ्यूज़ हूंदा आहिनि त इहो भला कीअं अप्लाई कंदासीं, हिन जो चालान फॉर्म छा आहे, डॉक्यूमेंट्स आहिनि। सो दोस्तो अॼु जेको आहे हीअ बेसिकली जेको वीडियो ठाहिण जो मक़सदु आहे त अॼु मां चयुमि त मुंहिंजी नॉलेज में हिकिड़ी शइ आई त सिंध एजुकेशन जेको आहे एंड लिटरेसी डिपार्टमेंट, गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे एजुकेशन डिपार्टमेंट तमामु घणियूं पोज़ीशन्स अनाउंस कयूं आहिनि जेके असांजे काफ़ी दोस्तनि खे ख़बर न आहिनि। पहिरियां त ॿ महीना ॾेढ महीनो अॻु में तव्हां ॾिठो हुयो त सिंध जेको आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट जेको आहे JEST ऐं EC टीचर जे लाइ जेको आहे उहो एडवर्टाइज़मेंट कई थ्रू सखर IBA। पर हाणे वरी उन्हनि साॻिए तरीक़े सां सखर IBA जे थ्रू कुझु ॿियनि पोज़ीशन्स जे लाइ उन्हनि डॉक्यूमेंट्स घुरिया आहिनि ऐं उन्हनि जेको एप्लीकेशन्स घुरायूं आहिनि, पर काफ़ी दोस्तनि खे अञा ताईं उनजी ख़बर न आहे। त हलो त मां तव्हांखे उनजे बारे में ॿुधायां थो ऐं ॿियो आख़िर में इहो ई अर्ज़ु कंदो हलंदुसि त जंहिं बि भाउ जंहिं बि मुंहिंजे दोस्त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, सो सुहिणा साईं सिंधी ट्रैवलर पंहिंजे सिंध जी सकाफ़त खे जेको आहे वधाइण जे लाइ हीउ चैनल ठाहियो वियो आहे। इन में सिंध जा जेके बि एरिया आहिनि, चाहे उहे कराची हुजे या कहिड़ी बि डिस्ट्रिक्ट हुजे, ऐं उनखां बाद में पाकिस्तान ऐं उनखां बाद में इंटरनेशनली असां हिन पंहिंजे चैनल खे रन कंदासीं ऐं अल्हम्दुलिल्लाह कयूं बि पिया। सो तव्हांखे अर्ज़ु आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, जेको बिल्कुलु फ्री आहे ऐं तव्हांजे सब्सक्राइब करण सां असांखे ख़ुशी थींदी। चलो दोस्तो, पोइ पंहिंजे मेन टॉपिक ते हलूं था त इहे जॉब्स किथे आयूं आहिनि ऐं कीअं तव्हांखे अप्लाई करिणो आहे इहो ॿुधायूं था। सभ खां पहिरियां दोस्तो त हीउ जेको आहे एडवर्टाइज़मेंट तक़रीबन जेको आहे अॼु खां 10 ॾींहं अॻु में जेको आहे तव्हां मुख़्तलिफ़ न्यूज़ पेपर्स में ॾिठो हूंदो। अगरि तव्हांजी नज़रनि में हीअ शइ गुज़री आहे त ठीकु आहे, न त मां तव्हांखे जेको आहे हीअ तव्हां हाणे नोट करे वठो, तव्हां वटि अची वेंदो। हाणे जेको आहे सिंध गवर्नमेंट जेको आहे स्कूल एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट जेको आहे गवर्नमेंट ऑफ सिंध, ही कुझु री एडवर्टाइज़मेंट कयूं आहिनि पोज़ीशनूं। ही पहिरियां बि कयूं हुयूं, शायदि उन्हनि फिल न कयूं हुयूं, लेकिन उहे दुबारा जेके चाहिनि था त ही फिल कनि, पोज़ीशन्स फिल करणियूं उन्हनि खे। हाणे इन में जेके पोज़ीशन्स आहिनि, हिकु त डायरेक्टर फाइनेंस आहे, ॿियो डायरेक्टर जेको आहे कंसल्टेंट लीगल आहे। इन्हनि जी जेको क्वालिफिकेशन तव्हां ॾिसी था सघो त CA आहे, ACCA आहे, CFA आहे, या वरी जेको बैचलर डिग्री इन लॉ हुजे, LLB हुजे लीगल कंसल्टेंट जे लाइ। अच्छा, उनखे अलावा दोस्तो असिस्टेंट डायरेक्टर जेको आहे फाइनेंस, उहा पोज़ीशन बि आहे जंहिंमें MBA फाइनेंस उन्हनि घुरियो आहे। ऐं उनखां अलावा जेको EMO फील्ड ऑफिसर्स, एजुकेशन मॉनिटरिंग ऑफिसर्स, फील्ड ऑफिसर्स जेके आहिनि, ही तमामु सुठी पोस्ट आहे। जेके न्यू जॉइनर्स आहिनि या न्यू बिगिनर्स आहिनि, मां सजेस्ट कंदुसि उन्हनि खे जेको आहे त हू जेको आहे EMO फील्ड ऑफिसर ऐं जेको आहे उनखे अलावा ऑफिस असिस्टेंट ते जेको आहे अप्लाई कनि। हिन में ॿी पोज़ीशन जेको आहे 5 नंबर ते असां वटि आहे ऑफिस असिस्टेंट जी आहे, जंहिंमें हुननि जेको आहे बैचलर डिग्री घुरी आहे ऐं उनखां अलावा जंहिंखे वधीक एक्सपीरियंस आहे, रिलेवेंट एक्सपीरियंस आहे, उनखे जेको तरजीह ॾिनी वेंदी। ऐं उन सां गॾो गॾु कंप्यूटर ऑपरेटर BPS 12 खां 14 जो आहे ऐं उन्हनि जेको प्रिफरली जेको आहे बैचलर डिग्री IT फील्ड में घुरी आहे ऐं हू चवनि था त जेको आहे 22 खां 35 साल एज सभिनि पोज़ीशन जे लाइ आहे। अच्छा, उनखे अलावा बिल्कुलु हेठां ई पोस्टनि ते अचूं त पोइ 7 नंबर ते नाइब कासिद जी पोस्ट आहे ऐं उनखां बाद में 8 नंबर ते जेको आहे सिक्योरिटी गार्ड जी पोस्ट आहे। अच्छा दोस्तो, हाणे अप्लाई करण जो तरीक़ेकार मां तव्हांखे हीअं वर्बली बि ॿुधायां थो, पोइ तव्हांखे वरी जेको आहे IBA सखर IBA जी वेबसाइट जेका STS आहे उन ते वञी करे बि तव्हांखे ॾेखारियां थो त इहो कीअं थींदो। सभ खां पहिरियां त तव्हांखे इहो थींदो त तव्हां जेको आहे
पंहिंजी एप्लीकेशन जेको आहे उन फॉर्मेट ते जेको प्रेस्क्राइब फॉर्मेट जेको आहे सखर आई बी आई तरफ़ां ॾिनो वियो आहे उनखे जेको 2 कलर पासपोर्ट जेको फोटोग्राफ हूंदा उन सां गॾु CV ऐं उन सां गॾु पंहिंजा डॉक्यूमेंट जंहिंमें जेको आहे डॉक्यूमेंट्स में तव्हांजा टेस्टिमोनियल्स अची विया तव्हांजी डिग्रियूं अची वियूं उनखे अलावा तव्हांजा जेके आहिनि अगरि एक्सपीरियंस सर्टिफिकेट्स आहिनि त उहे उन में हणो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे तव्हां चालान हणंदो जेको नॉन रिफंडेबल हूंदो ऐं उहो 1000 रुपए जो हूंदो। हाणे इहो 1000 रुपए जो जेको चालान फॉर्म आहे इहो जेको आहे ऑफिस असिस्टेंट ऐं कंप्यूटर ऑपरेटर मतिलबु त ताईं आहे मतिलबु त पहिरीं पोज़ीशन खां वठी डायरेक्टर फाइनेंस खां वठी वेंदे जेको आहे कंप्यूटर ऑपरेटर ताईं जेको आहे तव्हांखे 1000 रुपए जो चालान भरिणो आहे ऐं उन खां बाद में नाइब कासिद ऐं सिक्योरिटी गार्ड जे लाइ तव्हांखे सिर्फ़ु 600 रुपए जो चालान भरिणो आहे। हाणे इहो इन जी आख़िरी तारीख़ कॾहिं आहे इन जी आख़िरी तारीख़ 26 तारीख़ अथव 26 अक्टूबर 2018 ऐं इन जो जेको चालान ऐं एड्रेस कीअं तव्हांखे ख़बर पए त किथे अप्लाई करिणो हाणे इहो जेको चालान फॉर्म आहे इहो तव्हांखे STS हाणे हिते वेबसाइट ॾिनल आहे असांखे IB जी पर मां तव्हांखे डायरेक्ट www.sts.net.pk इन वेबसाइट ते वठी वेंदुसि तव्हांखे ॾेखारींदुसि त चालान फॉर्म कीअं आहे हिन जो फॉर्म कीअं फिल कीअं करिणो आहे। उन खां बाद में हिनखे ABL जेको आहे अलाइड बैंक जेका लिमिटेड आहे उन में इहो जमा कराइणो आहे। उन खां अलावा दोस्तों हिन में एज रिलैक्सेशन जी जेको एज़ पर पॉलिसी सिंध गवर्नमेंट ॾिनी आहे जेके जिन दोस्तनि जो जेको आहे सिंध गवर्नमेंट जो जेको प्रोविंस जो डोमिसाइल आहे चाहे उहो अर्बन हुजे या रूरल हुजे उन्हनि खे एज रिलैक्सेशन मिलंदी। सो कोशिशि कयो त अगरि तव्हां ओवर एज आहियो त उहो एज रिलैक्सेशन वारो जेको फॉर्म आहे या प्रोफार्मा आहे या वरी जेको लेटर आहे जेको गवर्नमेंट ऑफ सिंध जेको चीफ सेक्रेटरी साहिब खां साइन कराए उहो कढियो हुयो सो उहो उन सां ज़रूरु फोटो कॉपी अटैच करे छॾियो। उहो आसानी सां मार्केट में बि दस्तियाब आहे तव्हां नेट ते सर्च कंदो बि तव्हांखे मिली वेंदी। उन खां अलावा उन्हनि ॿी का बि शइ न चई आहे बाक़ी डिग्रीज़ जेको आहे कंप्लीशन लाज़मी आहे अगरि तव्हां ग्रेजुएट आहियो त वेरी गुड अगरि ग्रेजुएशन जे फाइनल ईयर में आहे त उहो क़ाबिल क़बूल शायदि न हुजे। ॿियूं त उहे साॻियूं शयूं हूंदियूं आहिनि त का अहिड़ी ग़लति शइ न लिखो हुयो हाणे मां तव्हांखे वठी थो हलां वेबसाइट ते। दोस्तों हीअ वेबसाइट जेको आहे STS नोट करे छॾियो www.sts.net.pk मां हीअ पंहिंजे डिस्क्रिप्शन में बि ॾेई छॾींदुसि तव्हां वञी करे त चेक करे था सघो। उनजे जेको आहे जीअं तव्हां लेफ्ट साइड ते ईंदो त तव्हां वटि जेको आहे मुख़्तलिफ़ ऑप्शन आहिनि। हाणे सभ खां पहिरियों ऑप्शन आहे चेक कैंडिडेट स्टेटस ऑफ JST ECT जिन दोस्तनि अप्लाई कयो उन्हनि खे उमेद थो कयां त ख़बर हूंदी उन चेक बि कयो हूंदो। उन खां अलावा तव्हां वटि जेको आहे वरी ॿिए नंबर ते ऑप्शन अचे थो एप्लीकेशन फॉर्म BPS 12 ऐं अबो 12 ऐं अबो जेको आहे उन खां मथे जो जेको आहे तव्हांखे हिते फॉर्म मिलंदो। हाणे हिनखे अगरि असां क्लिक था कयूं त क्लिक करण सां असां वटि जेको आहे हीउ फॉर्म जेको आहे उहो ओपन थी वेंदो। हीउ जेको दोस्तो फॉर्म आहे इनखे तव्हां आराम सां पढ़ी सघो था ऐं माशाल्लाह सां असांजा दोस्त असांजा सिंधी भाउर तमामु घणो होशियारु आहिनि ऐं उहे इज़ीली हिन फॉर्म खे फिल करे सघनि था। कोशिशि कजो त ड्रा ड्रू न हुजे कटिंग न हुजे बाक़ी सॼियूं शयूं वेरी क्लियर आहिनि। जंहिं पोस्ट जे लाइ तव्हां अप्लाई कयो था उहो टिक कयो उन खां बाद में पंहिंजो नालो पीउ जो नालो हस्बैंड नालो इहे सॼियूं शयूं तव्हांखे हुन में क्लियर लिखियूं इवन डिग्रीज़ जे बारे में लिखिणो आहे डिप्लोमा सर्टिफिकेशन अगरि तव्हांजी का थियल आहे उनखे अलावा जेको एक्सपीरियंस हाणे हिते अक्सर दोस्त मुंझी पवंदा आहिनि काफ़ी दोस्तनि खे 5-5 8-8 साल जो मुख़्तलिफ़ इदारनि में एक्सपीरियंस हूंदो त मुंहिंजा भाउ हिन में थींदो ईअं त हिते तव्हां टोटल जेको आहे एक्सपीरियंस लिखंदो जेतिरो बि हुजे चाहे साल हुजे 5 साल हुजे 10 साल हुजे 15 साल हुजे हिते जेको आहे तव्हांजी मोस्ट रिसेंट माना जेका आख़िरी तव्हांजी जॉब हुई या जेका हाणे वक़्तु तव्हांजी जॉब आहे उहा लिखंदव उन खां बाद में वरी उन खां पोइते वारी ऐं उन खां पोइ वरी उन खां पोयां वारी ॿियनि शयुनि खे तव्हां छॾे ॾींदव ॿियनि जा जेके तव्हां डॉक्यूमेंट्स अटैच करे छॾींदव उन खां बाद में 2 पासपोर्ट साइज़ फ़ोटो हणंदव ऐं उन खां बाद में हिनखे मोकिलिणो किथे आहे हिन जी एड्रेस ही अथव टू दी प्रोजेक्ट मैनेजर PPP नोट ठीकु आहे सीबा टेस्टिंग सर्विसेज सखर IB यूनिवर्सिटी एयरपोर्ट रोड सखर पाकिस्तान ही फ़ोन नंबर अथनि। अच्छा हाणे इन जो जेको चालान फॉर्म तव्हांखे किथां मिलंदो साॻी STS जी वेबसाइट ते जिथे असां हीउ फॉर्म डाउनलोड कयोसीं उनजे अॻियां ई बिल्कुलु जेको आहे चालान खे क्लिक कंदासीं त असां वटि चालान अची वेंदो। तमामु सवलो चालान आहे ऑलरेडी फिल आहे। पहिरियां त इहो हूंदो त टोटली ब्लैंक हूंदो पाण खे फिल करिणो पवंदो पर न हाणे जेको आहे फील्ड अचे थो हिन में जेको आहे तव्हां सिंपल जेको पंहिंजो नालो लिखंदव ब्रांच लिखंदव जंहिं ब्रांच में जमा था करायो डेट लिखंदव उन खां बाद में पंहिंजे वालिद साहिब जो नालो शनाख़्ती कार्ड तव्हां पंहिंजो ऐं कहिड़ी पोस्ट जे लाइ अप्लाई कयो था ऐं आख़िर में सही करे छॾिजो। हीउ सॼो फिल करे तव्हां जेको आहे अलाइड बैंक में जमा करायो जेके तव्हांखे 2 शयूं मिलंदियूं हिकु त कैंडिडेट कॉपी तव्हांखे मिलंदी ॿियो जेको आहे STS कॉपी मिलंदी जंहिं ते लिखियलु हूंदो टू बी अटैच्ड विद फॉर्म जेके उहो तव्हां फॉर्म सां गॾु हणी करे
मोकिले छॾंदो। सो दोस्तों इहो नंढिड़ो क्विक अपडेट हुयो। मां चाहियां पिया त पंहिंजे सिंधी भाइरनि खे ॿुधायां त अरे हीअ जेको आहे नौकरियूं अचनि थियूं ऐं असां अप्लाई कोन था कयूं, छो त लास्ट टाइम बि इहे जॉब्स आयूं त ॾिसो रीएडवर्टाइज़ थी वियूं, काफ़ी दोस्तनि अप्लाई कयो बि हुयो पर शायदि टेस्ट उहे सक्सेसफुली पास न करे सघिया। सो मुंहिंजूं नेक तमन्नाऊं तव्हां सभिनि दोस्तनि सां गॾु आहिनि, अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे। सो इहो हुयो नंढिड़ो क्विक अपडेट गवर्नमेंट ऑफ सिंध एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट जॉब्स 2018 ऐं जेको आहे तव्हां अप्लाई कयो ऐं कामयाबु थियो। अगरि तव्हांखे वीडियो सुठी लॻे थी त लाइक ज़रूरु कजो ऐं दोस्तनि सां शेयर कयो, पंहिंजे भाइरनि सां शेयर कयो व्हाट्सएप ग्रुप्स में, फेसबुक ते, ताकी वधि में वधि दोस्त असांजा हिन जो फ़ाइदो वठी सघनि। सो इंशाल्लाह कठा नई वीडियो सां नई जॻह ते। वॾी महिरबानी। अल्लाह भाई, ख़ुदा हाफ़िज़।